साहब जो हुक्म आए तो यहाँ के उनके गिरफ्तार कयो त गोली नहीं मारे छे। हाशिम तो कॾहिं प्यार कयो आहे? हाँ प्यार कयो आहे पंहिंजी भूरी में सां। छो त पछता हालत मलत थींदो। गैरत जी आड़ में खून करे वेठो आहे पंहिंजी भाॼो कर भेण ऐं हुनजे आशिक जो। उन ॾींहं खे तूं छा विसाईंदे ज़ालिम, जंहिंखे रोशन कयो आहे ख़ुदा। जंहिंखे अखि ॾसियो ज़िंदगी खसा तमद्दुन बिलाल जो मुख्तार थींदो आहे। तहुन जी हदीस अल राशी वल मुजस सलाह मा हिल्ला। हाशिम खे ॿुधाइजे त दादागिरी छॾे खीर खपाइण शुरू करे। हाशिम खीर वाला अंदर ऐं नंढा भोतार ॿाहिर। जशन पाणी लॻिया पे इंतज़ार कंदा नचणी कमर जो सुधी पई आखो त खिनावास ये मुल्कुर बाही ट्रक बोड़े हुए ट्रक बोड़े तो अख ना है ठी जंहिंखे दसिया ज़िंदगी कसा पाठा खान जो इंतज़ार आहे अचण ॾीस जशन बि थींदो। भोतार तुसां त चया नाराज़ पे थी वे बेटे ऐं त कंहिं झली कोन्हे तुसां पुछा करे को संगत करूं तूं हुकुम कर यार अजा कागा नहीं कानी कम अच बस बस। मुझो दोस्त बादशाह खान मुझो बस
बादशाह खान पंहिंजी तारीफ़ पाण कंदो मां उहो बादशाह आहियां हिन दुनिया जा ॾोहारी मूंखे आका चवंदा ऐं कानून बादशाह खे कहारी चवंदो आहे ऐं बादशाह कावड़ मां कदम खणे त धरती धुॾी वेंदी आहे होतार इंतजार कहिड़ा हुन त कोरम बि पूरा आहे मेरे ख्याल च नचड़ी को खिनावा कम बंद चे बता दो तकड़ो खुश आही बता दो तकड़ो हद काई तोरे मानी मोहजा जानी हद काई तोरे मानी मोहजा जानी खुश आही बता दो तकड़ो देशम दे हाशिम साहब मिलण आयो छा नहीं साईं साहब हर सुबह के हर गोली पाण त रेस आदम खान जी पार्टी आ माण्हू वॾा सुठो कयो वचन हाशिम खे विधव जेल में सुठो खीर पाण पियो हले असां वरी पाणी वारनि खे बदनाम पियो करे स्टेशन ते त पोइ हिन लेगड़ी में छा खणी आई असां भक्त वांगुरु त मूं तव्हांजे लाइ हाशिम खे अंदरि कयो अथव न त रेस वॾे वॾी पार्टी कई आहे वॾी पार्टी वॾो भक्त कयो अथई ऐं चयईं त साहबनि खे पंहिंजे हथनि सां खराए स्टेशन ते पोइ भला बिस्मिल्लाह कर बुख बि ॾाढी लॻी आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़े थाल में लाहे ॼाव त पाण में मोहबत वधंदव न न न पर अलॻि अलॻि करे थो ॼाव पता विढ़ी पओ स्टेशन ते सॼो कमु स्टेशन ते बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वठो खाओ खाओ त ख़बर पए संतरी हलिया 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 मां सदको वञे मां खाए पिया थो अली नासूम दे स्टेशन सिपाही किथे स्टेशन ते सिपाही असांजा लाकत ते बीठा छो बीठा कोन बीठा तूं खाली मानी था खराइनि स्टेशन ते यार हाशिम मुंहिंजी मंज़िल अची वई जेकॾहिं मुंहिंजे थाक ते हली न त तुंहिंजी ग़ुलामी बि ॾींदुसि न यार मुंहिंजी मंज़िल परे आहे त पोइ यारो यारी जेकॾहिं ॾुखियो वक़्तु अचई त हिन जेल जे यार खे यादि कजां तुंहिंजे कम ईंदुसि जेल जे संगतियुनि खे कॾहिं बि विसारबो न आहे जॾहिं ज़रूरत पई त परे न आई पोइ यारो यारी हा हे बि वठि छो भी रही है ता छो रस्तो रोकियो आहे बोला वॾी दी दिल जे था मजबूर थी तुंहिंजो रस्तो रोकियो तुझे ठुमके तो मारे असल हाँ में बांधी बारे पोइ किथे नी मारे रस्तो छो रोकियो अथई हकम खान छोरी तो उॾा में थी दादा न तू घबराए न इन चोरी जा स्वर मां पाण ई थो पुछां
चुप बंद कयो पंहिंजा किना ॾंद जहिड़े प्यारे नमूने सां हिन छोकिरी खे खयो अथव न अहिड़े ई प्यारे नमूने सां हिन मां त कढो ॾंद भनी छॾींदो अथव ॾंदनि सां वतींदो पंहिंजा ॾंद मेड़ींदो अदा मूं चयो त ॾिठव भाऊ मूं चयो ॾंद ॾिठव अरे जल्दी कयो हथ कढो हिन मां स्टेशन ते ग़रीब जा ॿार हराम थी वेंदे हाकम जे हथऊं सुठो इन में अथई त हितां पासो करे हलियो वञ हाकम लॻे थो हिन जो मौत असांजे हथनि में थींदो हाँ मां मौत कंहिंजो थींदो ऐं कंहिंजे हथनि सां थींदो इहो तव्हांखे ही घर दिमाग़ ॿुधाईंदो हथ में हथियार खणी गिदड़ बि शींहं थी वेंदा आहिनि जेकॾहिं आही मुड़ुस माण्हू त इहो हथियार त उछला पोइ ख़बर पवे जवान ऐं भाड़ीअ जी अरे केरे छा तो लूधड़ो हसमा हथियार फिटी कर हिनखे गाटियारियूं मुकूं था हणूं स्टेशन ते पाणे ख़बर पइजी अथनि
कुत्ते जो रत बेलानन के ही वटका लाइन जो मुदियूं स्टेशन ते ताजू मुठियूं धड़का अलग करे सघां थो पर न मां तव्हांखे तड़पाए मार केरु थो अॻु में मरण अचे अचो ॾिसां कहिड़ा थो चइजे केतिरा चक्कर छॾियो त मां त घर मां अकेली न निकिरंदी कर जहिड़ा वरी असांखे था करणा पवनि वठी हल न पंहिंजे घर हल पिनी जो कांटो फिट स्टेशन ते समझो था न सरदार हिकु पोड़ा के छोकरा सां तव्हांखे तरफ़ अची रहिया आहिनि जेको तव्हांजो हुकुम न को गोली न हलाए उनखे अचण ॾियो पोड़ा तव्हांजो कंहिं बि कमु आहे असांजो सरदार हबीब जो कमु आहे पुट हबीब तूं आहीं हा चाचा कहिड़ो कमु आहे ॿुधाए चाचा वॾी उमिरि जो आहीं पेरनि ते किरी मूंखे गुनाहगार न कर पुट ज़मीन जो टुकड़ो आहे आबाद थींदो आहे त रोज़ी मिलंदी आहे हाणे त उहो बि आबाद नथो थिए ज़मीनदार रहीम असांजो पाणी बंदि करे छॾियो आहे चवे थो त इहो टुकड़ो खपाए मूंखे ॾियो पुट तुंहिंजो नालो ॿुधी ॿेले जो रुख रखियुमि तूं ई हुनखे ज़ोर भरे पाणी जो हिसो वठी ॾे हक़ ऐं इंसाफ़ कर संघार जारी पकड़ियो रहीम बख्श ज़मींदार खे कंधे खणी अचो हबीब जी अदालत में रहीम ग़रीब हारिन जो पाणी रोके जज़ीदन जो सुपा सालार थियो आहे उनखे सज़ा हबीब जी अदालत ॾींदी वञो न बड़ो हाँ न वॾाई थम वॾाई तरबो रब जी ज़ात कई सोहे थी त पोइ मूंसां रुखो रुखो छो थो ॻाल्हाई बाक़ी मिर्च मसाला विझी ॻाल्हायां छा ओहो मां थी चवां त तूं प्यार सां छो न ॻाल्हाईंदो आहीं हाशिम तो कॾहिं प्यार कयो आहे हा प्यार कयो आहे केरु आहे उहो ख़ुशनसीब
पंहिंजी भोरी में सां जेका खीर जी ॾाढी भली हुई। मां जानवरनि जो कोन थी पुछे के इंसान सां प्यार कए थी, मां उहो थी पुछे। हा मूं प्यार कयो हो पंहिंजी भेण सां जेका हिन दुनिया में नाहे रही। हुन मुंहिंजी कुंवार लाइ ॻाढ़ो वॻो बि वठी छॾियो हो, चवंदी अदा पहिरीं तुंहिंजी शादी थी, उन खां पोइ मुंहिंजी थींदी, पर हूअ हिन दुनिया में नाहे रही। बराबर मैं तो ॾाढी भली आ, पर कार के ॾसी थई मस्ती की अरे रा अरे मेहमान कर से मेहमानी कम मत च ॿुधायो साईं, छो घुरायो आहे तव्हां मूंखे? तोखे छा ॿुधायां नूरा? अरे तूं त अंधो आहीं। ॿुधायो साईं, मूं तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे, ॿुधायो छो नथा? ॾोह त तो कयो आहे पंहिंजी धीउ चांदनीअ खे हाशिम सां छॾी। अरे नांगनि जे बिलनि में हथ विधा अथई तो। समझी वियुसि मोतार साईं, समझी वियुसि। तव्हां ते हाशिम जो डपु वेठल आहे, तंहिंजे करे मूंखे धमकायो था तव्हां। हाशिम शींहुं अथव, हाशिम फौलाद अथव, उन सां टक्कर खाईंदव त टुकर टुकर थी वेंदव। बस आदम ओ बात छोड़वा जंहिंमें हाशिम जहिड़ा सड़ी काक थी विदा। नूरा हिकु अंधा ॿिया खेॾी अख बूट, हा वॾा को बेस ताईं ॻाल्हि ॿुध, इज़त वारा थी ऐं इज़त न छोरी घिनाव कमंद च। बेस तो त तूं आहीं बेपिता वॾेरे जा कुता। होतार अञा ॾेखदा वेठई, अंधा मेरी का बेइज्जती करे त कमंद च ऐं तूं ॾेखदा वेठी। मां छोड़स मैं कहना ये कप छोड़स कंदर हे मरंदो, छोजो हिन मुंहिंजी अख न आहे ॾिठी। जंहिंखे ॾिसां खां ज़िंदगी कसियां, हिन जो केस हाशिम ते मरियो वेंदो। मरी वियो गरीब, पर मुंहिंजी अख न ॾिठई। सर रईस आजम खान जो पुट रईस हाकिम खान वहां से मिलण चाहिए थो, मोकिलियोस। यस सर। अस्सलाम वालेकुम। अचो अचो रईस आजम खान, खुश रहो ना। वेहो, खैरियत आहे न? अहिड़े ख़तदिमाग़ लाइ मूं वटि बि इंस्पेक्टर आहे जेको इन बददिमाग़ जो दिमाग़ दुरुस्त कंदो। या सिकंदर जी सन्नी मार अथई। ॿुधाए त कंहिंजे लाइ कमु कंदो आहीं? कुझु कोन थींदी ऑफिसर, या त कालिया लाइ सन्नी मार आहे। मां इन 5 मिंटनि में लाको खां ॿाहिरि हूंदुसि। जेकॾहिं तो 5 मिंटनि में न ॿुधायो त तूं कंहिंजे लाइ कमु कंदो आहीं,
तुंहिंजे साह जी रग कम करण छॾे ॾींदी जी साह सां चाव अथई त 5 मिंटनि खां अॻु ॿुधा न त निड़ीअ ते न ॾेई आकारा करे छॾींदोसीं ॿुधाए ॿुधाए त कंहिंजे लाइ कमु कंदो आहीं सिकंदर सां ज़िद करण चङी न आहे इन जे करे त साह विञाए वेठे सर यस सर ऐसा है महबूब यस सर कालिया की फाइल ठाह ऐं हुन में लिखी छॾ त कालिया ख़ुदकशी करे छॾी ओके सर अहिड़ा ॿिया ऑफिसर बचे आया त मुजरम जो मुक़ाम ईअं लॻंदो मिस्टर सिकंदर जी सिकंदर अली हाकिम खान वरे आदम खान जो पुटु आहे अस्सलाम वालेकुम इन जे ॻोठ में हाशिम नाले हिकु ख़दमात पैदा थियो आहे जेको क़त्ल जे केस में रूपोश आहे उन केस जे सिलसिले में तुंहिंजी ड्यूटी ॻोठ में रखी आहे हिकु मामूली माण्हूअ जो दिमाग़ दुरुस्त करे नथा सघे त पोइ ॻोठ जे चङ मुड़सीअ जी पग छो सीड़ाई अथई असां पंहिंजी पग जे वरनि ते हिकु मामूली माण्हू जे रत जा छंडा नथा हणणु चाहियूं इन जे लाइ त इहो मामूली केस तव्हांखे ॾिनो आहे सिकंदर अली हाकिम खान तोखे वठणु आहे सर मां इहो पंहिंजो मामूली केस पंहिंजे मुंहुं ई हल कंदुसि हाकिम खान मां तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु न आहियां ठीकु आहे सर पर पंहिंजे कम में कोताही न कजो छो त असांजा हथ तमामु वॾा आहिनि वेरी इंट्रेस्टिंग केस मूंखे त ही पाण ख़दमाग पियो लॻे छा कालिया ख़ुदकशी करे छॾी मूंखे ख़बर ई कुझु बि थी पवंदो मगर कालिया कॾहिं बि पंहिंजी ज़बान न खोलींदो जबू कालिया असांजो वफ़ादार साथी हो उनजे घर 5 लाख रुपया मोकिले छॾ छा थियो ख़ैर त आहे न कालिया खे पुलिस हीरोन समेत गिरफ़्तार कयो अॼु ख़बर मिली त हुन ख़ुदकशी करे छॾी पर पुलिस जे अॻियां वो कुछ भी न पुछियो कालिया जे केस जी जांच कहिड़े ऑफिसर खे हुई आदम खान ॻाल्हि लिकी हुई मुड़ुसु मरी वियो हाणे ऑफिसर जी जांच करे छा कबो
अलाही अलाह आहियूं ॾाढा रुना का शइ न खपे दिली दोस्त बिना अलाही अलाह हबीब तू मूंखे अगवा कराए सुठो न कयो आहे। शहर में माण्हू हड़तालूं कंदा पुलिस परेशान थींदी पोइ पुलिस जो फ़ैसिलो तुंहिंजे लाइ नुक़सानकार हूंदो। हबीब पुलिस जो फ़ैसिलो बाद में ॿुधबो हींअर फ़ैसिलो हबीब जी अदालत कंदी। बुझार तू न ॾे तू मूंखे छा लाइ घुरायो आहे? इंसाफ़ करण लाइ घुरायो आहे तोखे। मक़सद जी ॻाल्हि कर केतिरा पैसा खपनि? पैसा न पाणी खपे पोड़े आदम जी ज़मीन लाइ वञी पंहिंजे बचड़नि जी रोज़ी करे। पाणी ॾियण खां इनकार कयां त पोइ हिनजे मौत खे ॾिसी को बि कंहिं हारीअ जो पाणी बंदि न कंदो। जेकॾहिं कंहिं बंदि कयो त हुनजी सज़ा इहा ई हूंदी। इहो हबीब ख़ान जी अदालत जो हुकुम आहे। मुख्तार बब्बर अब्दुल्ला होटल वारे खे खीर ॾिनमि। हा 6 किलो खीर ऐं 9 किलो हुन में पाणी विधमि स्टेशन में। असांजा कम ई अहिड़ा आहिनि। ज़ोरनि जी होटल ते 12 किलो खीर ॾिनमि 5 किलो खीर जंहिंमें 7 किलो पाणी विझी पूरो कयो। कंहिंखे न ॿुधाइजो। सूमर जी होटल ते 18 किलो खीर ॾिनमि 8 किलो साफ़ी खीर जंहिंमें 10 किलो पाणी विझी पूरो करे ॾिनोमांसि। असां बाबा बाए काथे इज़त वारा माण्हू असां कमु ई अहिड़ो कंदा आहियूं। हा छह ऐं 5 बराबर थिया 11 ऐं 11 ऐं 8 थिया कुल 19 किलो। 19 किलो थिया 9 किलो ऐं 12 किलो थिया 21 किलो ऐं 10 मथां वरी ॿिया कुल थिया 31 किलो। माना 31 किलो पाणी ऐं 19 किलो खीर। माना 31 किलो जा पैसा पंहिंजे खीसे में बाक़ी 19 किलो जा पैसा वारे वारे खे ॾींदासीं स्टेशन ते। खेरो खीर वारो तूं ही? अरे मरी वियुसि। पक अब्दुल्ला जे होटल वारे सेठ केस कयो आहे। 15 किलो खीर में 9 किलो पाणी विझी ॾिनोमांसि। मरी वियुसि हाणे मां स्टेशन ते। मूं तोखां सवाल कयो आहे ऐं हुनजो जवाब खपे। अबा तूं न भॼी वई स्टेशन ते। जवाब ॾिए थो मारी छाजे लाइ तो स्टेशन ते? मूंखे जेकॾहिं 60 सेकंडनि में सवाल जो जवाब नाहे मिलंदो न त मुंहिंजो रतु तपी वेंदो आहे ऐं मां सवाल जो जवाब उबते तरीक़े सां पुछंदो आहियां। साहब मां सिधे तरीक़े सां ॿुधायां थो। मां खेरू खीर वारो आहियां। कहिड़ो कमु आहे तव्हांजो मुंहुं में स्टेशन ते? हाशिम जी ख़बर ॾे। किथे आहे हाशिम?
हाशिम जी त मूंखे ख़बर कान्हे, बाक़ी हुनजो पीउ सुतो पियो आहे। अचो त तव्हांखे मिलायां स्टेशन ते। अचो साहब, अचो ॾियारी फिराए छॾी अथव स्टेशन ते। पर हीअ खट त खाली आहे। न साहब, खाली किथे आहे? गौर सां ॾिसो, हाशिम जो पीउ सुतो पियो आहे स्टेशन ते। छा मज़ाक आहे? सर बकवास कोन थो कयां। ए पीउ अथव पीउ, बाक़ी वञी हाशिम जा इहे माइट बचा अथव। जेका कुहाड़ी आहे न, हाशिम जी मासी अथव। जेका रंधी आहे न, उहा अथसि फुफाट। ऐं जेको खंजर आहे उहो अथसि सोट स्टेशन ते। ऐं हाशिम पाण छा आहे? अॻे ग़रीब जो ॿार हूंदो हो, हाणे रिखर दिमाग़ थी वियो आहे स्टेशन ते। अखियूं खोल ऐं हिन हथ खे गौर सां ॾिस। मुंहिंजे मार जी ख़बर चार त तोखे पइजी वई। साहब ख़बर पइजी वई, ॾाढो हथु करो अथई स्टेशन ते। त पोइ हाशिम खे ॿुधाइजांइ त दादागिरी छॾे खीर खपाइण शुरू करे। ॿी सूरत में हुनजी सूरत हिन ॻोठ में नज़र कान्हे, सम्झी? मज़लूमनि जा खून लाइगा लॻंदा, उन्हनि खूननि जो हिसाब थींदो। आदम खान ऐं हुनजे पुट खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो आईंदा को बि वॾेरो ॿिनि प्यार कंदड़नि खे जुदा करण खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदो। अब ॻोठ में नओं सूबेदार आयो आहे, सफ़ा क्रेक आहे। तोखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो मूं वटि अची पहुतो। मां चवे थो हितां निकिरी वञ स्टेशन ते, जल्दी कर। ज़िंदगी सां प्यार हुजे। हाशिम हयाती तां हथ खणी हथ में हथियार खयो आहे। हाशिम बदिले जी बाह जो उहो झोलो थी वियो आहे जंहिंखे दुश्मन परे खां त ॾिसी सघे थो, पर वेझे ईंदो त सड़ी खाक थी वेंदो। जी सर, सर बिल्कुलु छानबीन हले पई। हाँ सर, जल्द तव्हांखे इंशाल्लाह रिपोर्ट ॾींदुसि। जी सर। न सर, मां बिल्कुलु सर, बिल्कुलु। ओके सर, ओके। सर, ये है खर दिमाग की मुकम्मल फाइल। ऐसा है बैराम किथे? सर थोड़ी देर में थी वेंदो। भला इहो ॿुधाए त हितां जी पोजीशन कीअं आहे? सर हिते डेली ॿ टे थोरो ऐं डेली वक़्त थींदा रहंदा आहिनि। एॾो हशर हिन ॻोठ जे अवाम सां थिए पियो ऐं हितां जी पुलिस आराम में आहे? साईं हिते वॾे राशाई आहे, ॻाल्हि कीअं क्लियर कयां, पाण सम्झो था। हाशिम जे नाले ॿुधो आहे त सरेआम क़त्ल करे हले थो वञे। हुनखे गिरफ़्तार करण लाइ को ऑफिसर हुनजे साम्हूं नथो वञे, पर हाणे मां हुनखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो हुनजो अंजाम ॾिसी ॾोहारी ॾोह करण छॾे ॾींदा। बहराम। जी सर। हाशिम जिन्न या भूत, तूफ़ान या पर अथसि जो तुंहिंजे चंबे मां भॼी थो वञे? सर कोशिशि त उनखे ख़तमु करण जी घणी कई आहे, पर छा बची थो वञे? ईअं न बहराम, कानून एतिरो कमज़ोर न आहे। तव्हां सुस्त आहियो। मूंखे त लॻे थो तव्हांजे नियत में खलल आहे। न सर, मां पंहिंजे वर्दी जे ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान करे सघां थो, पर सर फर्ज़ सां गदारी न कंदुसि।
ईअं ई थियणु घुरिजे बहिराम उन्हनि सभिनी मुजरिमनि जी फाइल मूं वटि मौजूदु आहे इहा आहे उहो फाइल जंहिंमें मुजरिमनि जा चहिरा लॻल आहिनि DPO साहब जो हुकुम आहे त या त उन्हनि खे गिरफ़्तार कयो जे गिरफ़्तारी नथा ॾियनि त गोलियुनि ई मारे छॾियो अॼु पलांद थी वई हिननि कमंद च अरे कमदार मां चवे तो हटी परे थी हिकड़ी असांजी साइकिल पंचर थी विया त तू साम्हूं अची बीठो हुई मूंखे बकीली न जा स्टेशन ते माया खे न आवाज को हल्का कर ये मार न छोड़ी घुटा दे कमंद च अरे हथ कट से अरे मरनो थी त वञी रेल जे था मर मुंहिंजे गाॾे में छो लॻो स्टेशन ते मरना में को कोनी ते को मरना ये मार न छोड़ी घुटा दे कमंद च अरे हथ कट से छाते बचरी तो करी अरे केड़ी मुंह तुजी मेह चोराई जो तू मूंखे मारी तो स्टेशन ते तू मेरा दुश्मन आई हाशिम दा दोस्त आई अज वारे चाई कमंद च न छोड़ सही यार कमदार मां पानो जिंदगी मां बेजार हां सोचा पे तो खुदकशी कया पर किए कया खुदकशी हराम आ ते करे प्रोग्राम कैंसिल कम स्टेशन ते ओ मेरा दुश्मन हुन में को भाकुर पा मता मरण वक्त मला खां को आखी त मैंने के मोकलाई कोन कमंद च हल्या यार कमदार मुझे दिल जी एकड़ी ख्वाहिश आ जे मां मरा तो पंजो खीर पी मरा स्टेशन ते सो एकड़ो मिनट बीहो तो मां एकड़ो ढुक हणी वठा हाँ भली निशास्ता खीर मिजल पी आप ही आप मरवेसी उल्टियां कर कर मैं को मेहनती कान करनी पोसी कमंद च अंगलिया जो सूर पे थी ना यार मरिंदा पी कमंद च बस कर बर्दाश्त कर स्टेशन ते अरे सवे अंगलिया भजनी मले जंग पे बन दी बार पवई तीर चेदी ताकत एक अबा तक है क्या अस्सलाम वालेकुम ए बाबा दादा कमदार बा बड़ी ताकत है ए मेरा न को सही तो न को मारो भजो गई जन मवाली सुल्फिया दबा भजी पया मनवी कमंद च बाबा सी बाबा ताकत है न बड़ी ताकत है यही कमंद च अरे गाल बुध ये क्या फाड़ पे देख दई बल मस्ती था यही का हां चुप अरे पंहिंजी मुंह छूट नहीं केड़ा गठो धमाच जी पियो आ मुचू है कर कौन करे सा कमंद च क्या करे सी गाय करे केड़ा मिनट गाल बुध ईमानदारी में तो भोगड़े प्या कर जाई पजाई चिड़पी के कमंद च भोग पे करा कहीं कमंद भी हां भोगड़े करा प्या तो के सारी में तो देखा
जो कम ना है दादी खीर की ताकत है कम दे कल में मगना एड़े रोज आते पिया रोज एड़े मोते मारा कम दे यार हक में आशु खीरा रे हन पान पलांद वठवा अंदर ठरी पे यो कम तो नए सूबेदार के नहीं वडी गेल कराए छडी थे यार हकम खान कदम सही तो चोई जे ना हाशिम असा सा बियो हो ये ना सा मुन के मारे कब्र के हवाले कयो तो डाढो सुकून अची वया अरे तव्हां छा था समझो तो मूं कचो कम कयो ख़बर कंदी तो सूबेदार कंदुसि हाकिम खान आहे मुंहिंजो नालो ऐं हाकिम हुकुम हलाईंदा हथ न आहे हाशिम हाणी बेकफ़नो दफ़न थींदो हाशिम तू आहे हाँ मां ही आया हाशिम ॾाढो नालो आहे तुंहिंजे दादागिरीअ थोरो वेझो अचु ॾिसां त सही त खीर खपाइण वारो घर दिमाग़ कीअं थियो तुंहिंजो इहो शौक़ बि पूरो थो कयां सूबेदार हाशिम खे ॾिसी पंहिंजो शौक़ पूरो कई मां वञां पियो बस हाशिम घणी मज़ाक कई अॼु मां तोखे गिरफ़्तार करण आयो आहियां जंहिं स्कूल में तूं पढ़े हैं उन स्कूल जो मूंखे हेड मास्टर पकड़े न सघियो तूं त वरी पहिरें दर्जे जो शागिर्द आहीं तूं छा मूंखे पकड़ींदे पहिरें दर्जे जो शागिर्द जॾहिं तोखे कीलींदो वेंदो न तोखे पोइ ख़बर पवंदी वाकई दिलेर रही जा मथे ते मौत ॾिसी विफली पियो विफला कोन थो पर मां उहो मर्ज़ आहियां जंहिंखे चंबड़ी पवां न मरंदे घड़ीअ ताईं कोन छॾींदो आहियां सूबेदार मां उन मर्ज़ जो डॉक्टर आहियां Hurry up, ada station nanti. Harba semua, hanu. Pela station nanti, pela, ah. रखेरू तो अटकल सोच
न त इहो सूबेदार त मुआरे यार हाशिम खे मारे छॾींदो। हा बि सूबेदार टेंशन ॾे। मिर्च सूबेदार साहब ख़बर हाणे पवंदई टेंशन ते। मां बि ॾिसां त दुकानदार मिर्च तिखा ॾिना जा फिका। Ashma! Station पे